कथई पगदार मोदी
छॾिया गरंदो थो वञी कंहिंजी ॻणचन में अॼु मुर कनी नथा तप मां छा कयां मुंहिंजी दर जवंदी दिल रो न घणो जे हो अचे नथा तप मां छा कयां कहीं कासद कागनिया पमुका जो पुजनी नथा तप मां छा कयां सफर जा हालथिया सजनन खे ॾिठे के साल थिया कहिड़ा हाजी सफर जा हालथिया सजनन खे ॾिठे के साल थिया नकी गम थो वञे नकी गम थो वञे ॿई खुट नी नथा तप मां छा कयां मुंहिंजी दर्द वंदी दिल रो न घड़ो जो वचनी नथा तप मां छा कयां कहीं कासद कागनिया पमुका जो पुजनी नथा तप मां छा कयां खजीअ जो छुड़ रोए पियो मुझ उछगारूं ॾेई आमिना जे लाल भाकुर पातो कुर्ब जो छुड़ खजीअ जा छो छो रोई अर्ज़ कई सोना तुझे फिराक मारियो तुंहिंजी जुदाई रात रही पोइ वे लोरी दिल खसे वे ज़ोरी ज़ोरी है रात रही पोइ लोरी दिल खसे वे ज़ोरी ज़ोरी हाणे कीअं कयां मां दिल पर तोरी जीअण जंजल जानिया इश्क अमाजे पिछड़ा मोहम्मद अॼु दिल कई दीवानिया अमाजे पिछड़ा मोहम्मद दिल कई दीवानिया रोई रोई रातों ॾींहं रोई रोई माण्हू चवन मस्तानिया इश्क अमाजे मिठड़ा मोहम्मद दिल कई दीवानिया साईं जे कुर्ब जो भाकुर पातो मदीने जी तारीख़ लिखे थी उछगारूं बंद थी वई पर सुडका शुरू जे ॿार खे मां झोलीअ में सीने लाए पोइ भाकुर पाईंदी आहे त रोअण त बंदि थी वेंदो आहे कुझु देरि ताईं सुडका पियो भरे ईअं खजीअ जो थोड़ सुडका पियो भरे ऐं महबूब खे ॾिसी अर्ज़ थो करे ॿारो चल बानी बानी छोरी छॾ छपरी है ॿारो चल बानी बानी छोरी छॾ छपरी है जानब जहरो जग में मियां जानब जहरो जग में मियां ना है ओ सानी सानी छोरी छद ना छपरे बारो चल बानी बानी छोरी छद न छपरे पोरियो कंडियस पुनल जो मियां पोरियो कंडियस पुनल जो मियां ऐं भरी दिस पानी पानी छोरी छॾ छपरे मां भरी दस पानी पानी
छोरी छड़ मां छपरे वो जवान जे जेला सुकन थुड़न रोई पेरी गाल जे जे खां पुछो अदा जे खणी मुंह होश वञायो अवा ते इशारो करियो जो असां छा असी पाण बेबस महबूब के ॾिसी असां जा अकल गुम थी तुंहिंजे ज़ुल्फ़ जे बंद हित कमंद विधा हैरान हज़ारे माना सुभान अल्लाह हथ मथे खणी तो सुभान अल्लाह सही मियां अब्दुल गफूर रहमतुल्लाह अलैह अज असां शाम जो पहुंचासी मुझे मुर्शिद सखी सोने सैयद अब्दुल्ला शाह जीलानी रहमतुल्लाह दरबार मिस्किनपुर सुभान अजीब नजारो बस उते भी मोटरसाइकिल उते तकरीबन के खलीफे बुधायो तो 5000 माण्हू रोज मानी खाई साईं असां के चवंदो सखी दुआ कयो मौलवी साहब 1200 सुबह जो 1200 हाने 1200 वाली गाली कर माशाअल्लाह सजो लंगर हले पर हिन वक्त भी ता तजुर्बो करे दरगाह ते पहुचो तो लंगर आहे सुभान उते फकीर गाल कई ये गाल निकली त साईं जो साले शाह बादशाह हो रानीपुर वारो जो मुरीद हो सैयद मियां अब्दुल गफूर हमायूं उन्हनि जो वो साईं सैयद साले शाह बादशाह जो हानी ओ वो हजते त मोकला उते ॾिठई त साईं साले शाह बादशाह त अॼु सुबुह बीठो उन सां गॾु हिकिड़ो चादर वारो बुजुर्ग बीठो आहे नमाज पढ़ण साईं कीअं आया वरी सां ॾेई कोई मोटी आयो साईं साले शाह खे तव्हां चओ त मुंहिंजो इरादो कोन्हे हर नमाज में बीठा हूंदा पाण जो ख़ामोश मुझे मुर्शिद साईं मियां अब्दुल गफूर हमायूं वारो हर नमाज मूंखे उते पढ़े हर नमाज ही जो शेर पे पढ़ा ये भी साईं आराम में हा ख्वाब जो से त मदीने जो साईं दस्तरखान लग रहा है तो मेहमान अचन पिया मदीने में उन्हनि खे मानी पे खाराए पानी पे प्यारे मुखे पे फरमायो अब्दुल गफूर हलिया तू बची खा मुझे दाने क्या बि शायर तो हुई आया अज महबूब के ॾिसी शेर कोई 17 मिसरा जो तेरा चवे पियो तुंहिंजे ज़ुल्फ़ जे बंद हित कमंद विधा हैरान हज़ारे मान रुगो तुंहिंजे शाही दस्तर ख़ान मथे मेहमान हज़ारे मान ओ तुंहिंजे शाही दस्तर ख़ान मथे मेहमान हज़ारे मान रगो नूर ॾिठो निकाब मझा से कीअं न रुअन उठी ख्वाब मझा जन नूर ॾिठो निकाब मझा से कीअं न रुअन उठी ख्वाब मझा वठी दर्स बिरह जे बाब मझा दर बान हज़ारे मान रगो तुंहिंजे ज़ुल्फ़ जे बंद कमंद विधा ज़िंदान हज़ारे मान रगो शहीद कया कई नाज़ मज़ीद मुरीद कया कई अबरू तेग शहीद कया कई नाज़ मज़ीद मुरीद कया नाने दीद
खरीद कयारे नाने दीद खरीद कया मस्तान हदारी मान रगो मस्तान हदारी मान रगो तुझ जुल्फ जबल्द कमंद विधा तेरान हजारे मान रगो। दोस्तों कुछ माण्हू चवण लगा ढोकर भी विया उठ भी वियो डोलीअ में जेका न्याणी वेठी कुंवार उन डोलीअ जो पर्दो हटाए हेड़े नमूने सां कि अदा ॾोकरनि जो फिक्र न कजो जे इहो राणू न आयो मां शादीअ जा ज़ेवर खपाए अव्हांखे उठ जी रक़म भरे ॾींदुसि। कुंवार खां पुछो सुञाणे थी कि सुञाणा कोन थी पर चेहरो कूड़ वारो हुयो चेहरो कूड़ वारो हुयो ई कोन। मुजादी दोस्तों सही बाबा सैयद मेहर अली शाह जीलानी फरमाए तो चन्न मुख बदर लासानिए मथे चमके लाट नूरानिए है चन्न मुख बदर लासानिए मथे चमके लाट नूरानिए काली जुल्फ ते अख मस्तानिए मखमूर अखी मद भरिया मखमूर अखी मद बढ़िया सुभान अल्लाह मा अजमल का मा हसन का मा अकमल का सुभान अल्लाह मा अजमल का मा अकमल का सनक किथे मेरे अली किथे तेरी सना मुश्ताक अखियां किथे जाओ अड़िया मुश्ताक अखियां किथे जाओ अड़िया किथे मेरे अली किथे तेरी सना मुश्ताक अखियां किथे जाड़िया। मुझा हबीब असां तोखे गंज ॾेई भई जहान अरना हज़ार जहान सब तुझे हवाले मिल्लतुल अर्श ला तहत सरा कुल्लुहुम यतलबून रिदाई व अना अतलबुका या मोहम्मद मुझा महबूब सबको तो चवे रब राज़ी थी मां चवां तो मदीने वारा क्यों राज़ी थी महबूब तू राज़ी थी हे अञा कचेरी गुफ्तगू कन पिया एतिरे में आमना जो लाल मदीने जे शहर खां ॿाहिरि जो निकितो आला हज़रत अज़ीमुल मर्तबा मुजद्दिद दीन व मिल्लत से मौलाना शाह अहमद रज़ा खां फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह फरमाए तो तर्जमानी तो करे के उनकी महक ने दिल के गुलचे खिला दिए जिस राह चल पड़े रोते हंसा दिए पारे आला हज़रत की शायरी अल्लाह क्या जहन्नम अब भी न सर्द होगा रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए अल्लाह का जहन्नम अब भी न सर्द होगा रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए करीम से कर किसी ने कतरा मांगा मेरे करीम से कर किसी ने कतरा मांगा तो दरिया बहा दिए दुर्बे बहा दिए दरिया बहा दिए
दर पे बहा दिए साईं जरे मुर्की उन काफिले में वापस मोटी आया सुने जो मुर्कड़ ऋषि मुझा प्यारा कलमा पढ़दा विया मुसलमान थींदा विया प्यारा मुसलमान भाईरो चेहरो वसीमुन जसीमुन कसीम जंहिं जहिड़ो सुहिणो ख़ुदा बि पैदा ई कोन्हे अहिड़ी माई कान्हे जो वरी अहिड़ो महबूब ॼणी मुंहिंजा प्यारा दोस्तो कसीम ॾिसण सां सभु को मोही वो महबूब असांजो महबूब मुंहिंजा प्यारा दोस्तो साईं मियां मोहम्मद खड़ी छड़ी हिकु दफ़ो घोड़े ते चढ़िया पंहिंजे ॻोठ जो नालो छा लिखियो छोड़ो मतलब तंगा अच्छा सोड़ो एड़े के गोठ में सही मियां मोहम्मद खड़ी हो हसीनो जो से ॾाढो गोठ में जो आयो तो माण्हू बालाड़िया पुछो से नालो छा के रही साईं मामा मोहम्मद आयो बालाड़ी जा माण्हू समझो छा त मदीने वारो साईं मदीने वारो साईं तबियन के सदके अदा जो मदीने वारो मोहम्मद आयो सब माण्हू डोड़िया साईं जो जेको अवां समझो आ मोहम्मद सुकून फरमायो ए मोहम्मद गुलाम मोहम्मद ए मोहम्मद गुलाम मोहम्मद ए मोहम्मद हो रे जिंदा जग कलमा पढ़दा ए ओ मोहम्मद हो रे मां तो मोहम्मद जो गुलाम है छा ओ मोहम्मद सुनो ये जो के पर्दा हटी वा सामने पोत जण कुकड़न में सिरू पे फतको हो एरो असा जो महबूब जने महफिल में आयो डोकण वाली ने गाली कर मुझा प्यारा दोस्तो जेडा तेना रिहा कहा जने मुझे महबूब के नजर पई सब कलमा पढ़दा मुसलमान थींदा दोस्तो आखिरी वक्त ही प्रोग्राम इस साल सवाब जो आखिरत के याद कयो मथा रमजान शरीफ तो अचे मुझो वाकई इरादो वडो पेरू प्रोग्राम हो रात दी जी थकावट अल्लाह जे फजल करम आऊं जटनी जो बार पा बसर जो कोन न महबूब जो लंघो आयो जी अल्हम्दुलिल्लाह सभनी सूबन में मशहूर क्या उर्दू हुजे क्या सिंधी या महबूब जी रब जी मेहरबानी दोस्तों रात दी प्रोग्राम हे बादा सही के बना 3 महीनन तारीख मिले न पे हाने वनी तारीख कडी दी वरी कुदरती और रास्ते में को हादसो चो रोड ब्लॉक थियो इलाई टाइम उते भीजी विया सुभानी मुझो आए 8 बजे प्रोग्राम नवाज साहब अल्लाह के आबाद कंदो दोस्तों रात जो सफर भी आ सुबह प्रोग्राम भी आ बहरहाल आखिरी वक्त दोस्तों कुल्लु नफ्सिन जायकातुल मौत ये दुनिया फानी आ भली तमा दुनिया कमायो हलाल हक दी रोजी इबादत आ पर आखिरत के याद कर मस्जिद आबाद कर दोस्तों मां पी जो अदब कयो ये मां पी हल्या पोइ तो के ॾाढो पछताओ थी
वे हंद विहाना खाली ॾिसंदे पोइ चवंदे खिलायो ठिजन से खिलायो ठिजन से रुआरे हलिया विया मिठा मोर माण्हू विसारे हलिया विया खिलायो ठिजन से खिलायो ठिजन से रुआरे हलिया विया मिठा मोर माण्हू विसारे हलिया मिठा मोर माण्हू सारे हलिया विया से रवाना लगा शान रब थिया से रवाना परे प्यार वारन अजा सुताना सुती सूरवारी सुती सूरवारी प्यारे हलिया विया मिठा मोर माण्हू विसारे हलिया विया मिठा मोर माण्हू सारे हलिया विया मोहम्मद ख़ान मंज़िल उन्हनि पंहिंजी माणी मोहम्मद ख़ान मंज़िल उन्हनि पंहिंजी माणी ॿुधा या छा रोई उन्हनि जी कहाणी ॿुधाया छा रोई उन्हनि जी कहाणी हयातीअ जॾीअड़ा हयातीअ जॾीअड़ा गुज़ारे हलिया विया मिठा मोर माण्हू विसारे हलिया विया हाय हाय हितां लॾड़ो खणी हाय हाय हितां लॾड़ो खणी लालण लॾींदा पिया वञनि प्यारा पिरींदा ताछियूं पाड़ो छॾींदा पिया वञनि हाय हाय हितां लॾड़ो खणी हाय हाय हितां लॾड़ो खणी लालण लॾींदा पिया वञनि प्यारा पिरींदा ताछियूं पाड़ो छॾींदा पिया वञनि हाय हाय हितां लॾड़ो खणी कालहा जेके कठे अॼु से कोन्हे हिते कालहा जेके कठे अॼु से कोन्हे हिते महबूब मूं मिस्कीन खां महबूब मूं मिस्कीन खां अॼु धार थींदा पिया वञनि प्यारा पिरींदा ताछियूं पाड़ो छॾींदा पिया वञनि हाय हाय हितां लॾड़ो खणी हयाती जे भरोसो न आहे माउ पीउ जो अदब कयो महबूबन फरमायो हिकु नज़र मुर्की पंहिंजे अम्मा ऐं अब्बा ॾे निहारे मक़बूल हज जो सवाब मको बाद भादा जो हिकिड़ो असाबी रोड़े एॾा रक्षा घणी साईं सर कयो हेॾे आयो परेशान हेॾे डोड़ी अर्ज़ की सुनो मां खुदा सां बास बासी मको फता थींदो अॻ में डोड़ी काबे जी चाट के चुमियूं ॾींदी अच्छा साईं फरमा अमर अची वन घर पंहिंजे अम्मा जे कदमनि खे चुमियूं ॾेई आ समझ तो काबे जी चाट चुमी छॾी
क़यामत जे ॾींहुं मूं ते वारे छॾ मां ॼाणा मुंहिंजो रब जन्नत बि हिते आहे दोज़ख बि हिते आहे मन दार क़ब्र अबवैहि औ अहदुहुमा फी कुल्ल जुमअतिन गुफ़िर लहू व कुतिब बर्रा जे शख़्स जुमे जे ॾींहुं पंहिंजे माउ पीउ जी क़ब्र जी ज़ियारत कई कुल पो ख़त्मा पो दुरूद पो खाली नज़र विधाई हक़ सां गुज़ारो जन्नत जी टिकट खुदा सूमर जे ॾींहुं माउ पीउ जी क़ब्र जी ज़ियारत करे रब लिखंदो आहे हिन माउ पीउ जा हक़ ई अदा करे छॾिया माउ पीउ जा हक़ ई अदा करे छॾिया इन्हनि जो क़दर निमाज़ पढ़ पंहिंजे रब खे टाइम ॾे ॿियूं खणी सॼी राति उजागो न सही पंज वक़्त निमाज़ पढ़ अल्लाह अल्लाह कर खुदा पाक या रह पिरन या कर पिरन सॼी पचौर इन्ही ॿिन्ही धार छल क़दर कंहिंखे न करे हर शइ ॾेढ कलाक मुसलमान भाइरो नमाज पढ़ो मस्जिद आबाद कयो आखिरत खे यादि कयो बेटा इजाज़त फरमाए जाग नुमानी सुतियन सूर पिराया है जाग नुमानी सुतियन सूर पिराया सुतियन सूर पिराया अल्लाह तन सजन बजाया जाग नुमानी सुतियन सूर पिराया जाग नुमानी सुतियन सूर पिराया हज़रत बिलाल जॾहिं मुंहिंजा महबूब ज़ाहिर ही जहान छॾे सभई असहाब सवरा मुझे सोने हबीब के फिराक जुदाई में ज़ाहिर रोन पिया के मदीने का है ना जबल ने निकलियो के रसूलुल्लाह जे रस्तन ता गुजरंदा उन रस्तन के ॾिसी रोन पिया मुझा प्यारा पर सभनी में हज़रत बिलाल वधीक बेकरार हुयो किथे सुख न पियो अचे हज़रत अबू बकर सिद्दीक़ वटि आयो सोना अबू बकर तो मूंखे आज़ाद करायो पर पंहिंजे लाइ या अल्लाह वास्ते जे तो पंहिंजे लाइ आज़ाद करायो जीअं चई तीअं कयां पर जे अल्लाह वास्ते तो आज़ाद कयो हाणे मुंहिंजी मदीने में दिलि नथी लॻे इजाज़त ॾे त मां फरमो कयां ॿिए पासे हलियो वञा सुणे अबू बकर फरमायो बिलाल केॾां वेंदे तू चवी तो शायद असां पत्थर ॿधी वेठा आहियूं हल पंहिंजे हुजरे में सोनो अबू बकर वठी वियो छुटियूं फिटियूं सभु कारियूं लॻियूं पयूं हुयूं फरमायूं बिलाल हे कलर कोन्हे हे असांजे दिल जी आवाज़ जंहिंसां छुटियूं फिटियूं कारियूं लॻियूं पयूं आहिनि आशिक ज़हर पियाक वो ॾिसी वहकन घणो करे ऐं कातिल जा हमेशा हेराक तोणी चिकन चाक तब आरसल मसीह हालत असांजा बि छा कंदासीं अल्लाह जी रज़ा ते राज़ी आहियूं मगर हज़रत बिलाल मुसलसल रोए सोने अबू बकर के पियो चवे दिल भी वई दिल बर भी वियो दिल भी वई दिल बर भी वियो ऐं कीअं सहा इहा सूर भई चाहे मारिल चाहे ॼारिल मूं कयूं मंज़ूर भई दिल भी वई दिल बर भी वियो ऐं कीअं सहा इहा सूर भई चाहे मारिल चाहे ॼारिल मूं कयूं मंज़ूर भई दिल भी वई दिल बर भी वियो सोनो बिलाल मदीने खे छॾियो शाम ताईं सफ़र कई सॼे सफ़र पाण अख जो ॻोड़ो ॾिसो हाय आयल मारो चो सजन मूंखे यादि पियो सुनो मूंखे यादि पियो
हुनल मुखे याद पयो अल्लाह बिसरी तान पयो जी जल कोहारो सजन मुखे याद पयो शाम पातो शाम उठ मज़ो न खाधो न पीतो रात जो कमरे में सुता पिया आमना जे लाल ख्वाब में ज़ियारत कई कराई फरमायूं बिलाल बेवफाई जी हद थी असा जो मदीनो असा के छदे वे जी जो अख खुली आश के जा का गाल कई बिलाल थी वही रहो अजब आधी रात जो मुखे सुन सरवर याद पियो दनेनन दी फिदी मुखे होत हर हर याद पियो अजब आदिया रात जो मुखे सुन सरवर याद पियो नेरन दी फिदी मुखे होत हर हर याद पियो सुबह थी थेली खड़ी हल हल त हलो दिलड़ी दिलदार जे पारे में बुख सुख में प्याहूं दासी मन रजे पारे में बिलाल मदीने आयो नजरा बार डोड़ी आया पंहिंजे माउन खे पिया चवनि मां बांगो मोटी आयो आहे असांखे ख़र्चो ॾियण वारो इमाम अञा न पहुचो मदीने जो साईं न आयो मोज़न बांगो मोटी आयो आहे सब पिया चवनि बिलाल उहा बांग ॿुधा पंग बजे अदा हाणे उहा बांग मूंखे न ॾियारियो मुंहिंजे वस जी ॻाल्हि कान्हे का माण्हू होशियारी करे इमाम हसन हुसैन खे वठी आया शहजादो बिलाल अवां जी ॻाल्हि कोन मोटाईंदो अवां चओ त बांग ॾे जॾहिं सुहिणो हसन हुसैन आया बिलाल नाने वारी बांग त ॿुधा रोई हथ ॿधी अर्ज़ कई शहजादो अवां त उहे आयो जिन जी ॻाल्हि रब कोन मोटाईंदो आहे महबूब कोन मोटाए जड़ो मुझो हाल आ अवा के मोटाएबो मस्जिद में बांग शुरू कयूं अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर बांग दीदे दीदे जने चवण लगो अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह चईंदा त साईं ते नज़र पवंदी अॼु जो साईं न ॾिठाई आशिक मुंहिंजा प्यारा बेहोश थी वञी ज़मीन ते किरियो फत कंदो रहो हज़रत बिलाल जी इश्क था कुर्बान सुनी आशिक ने गल किया दिल ओहदा जल ते जलाल आ गया आया रब नु पसंद कीता कारोबार बंद ते जलाल आ गया है लोका रल मिल के मत पकाया बांग बिलाल न देवे शीन दी जाते शीन है पर्दा इवे सुनिया कहीं वेरे हुण इसनू हटाइए बांगा नवा कोई बनाइए ए ख्याल आ गया मानो जो बिलाल के सही हटा अशहद के सदो पड़े काफर ताना तान तो मुसलमान में को लिखियो पड़ियो मानू साईं फरमाया तमाने लिखे पड़े के छड़ियो बिलाल जी बांग अल्लाह अल्लाह जो रसूल हुनन चयो बोला हिकड़ी बांग असा का यार काफरन के खबर पे देने में फसी बड़ी आलिम भी मौजूदन साईं बिलाल के बिलाल आज हिकड़ी सुम वाली बांग न जा बांग न जा बिलाल दिल में सोचो अज हिनन के काफर ताना था सुबानी मुखे बाजार में की हलन बिलाल तो का बांग खसेगा
तोखे छा मिलियो पोइ छा कंदुसि बिलाल कयो फिक्र पाण हलिया विया